मुल्क में आम चूंडुनि जे लाइ पोलिंग सुभाणे थींदी। मुल्क में रजिस्टर वोटनि जो अंग 12,85,85,760 आहे। रजिस्टर वोटर पारां क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 855 तकनि ते उम्मीदवार चूंडिया वेंदा। 4 तकनि ते उम्मीदवारनि जे फौत थियण सबबि पोलिंग रोकी वई। मुल्क में 14,90,000 चूंड अमलो ड्यूटी सर अंजाम ॾींदो। आम चूंडुनि लाइ समूरे मुल्क में 90,675 पोलिंग स्टेशन क़ाइम। तकनि जा गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा रिटर्निंग ऑफिसरनि जारी करे छॾिया। पोलिंग सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना वक़फ़े जारी रहंदी। आम चूंडुनि लाइ समूरे मुल्क में 16,766 पोलिंग स्टेशन इंतिहाई हसास करार। इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ॿाहिरां फौज मुक़रर कई वेंदी। इस्लामाबाद जे 3 क़ौमी तकनि ते वोट कास्ट कया वेंदा। पंजाब में क़ौमी असेंबली जे 141 ऐं सूबाई असेंबली जे 297 तकनि ते वोटिंग थींदी। सिंध में क़ौमी असेंबली जे 61 ऐं सूबाई असेंबली जे 130 सीट उम्मीदवार चूंड लाइ पोलिंग थींदी। ख़ैबर पख्तूनख्वा में क़ौमी असेंबली जे 45 ऐं सूबाई असेंबली जे 115 तकनि ते इलेक्शन थींदी। बलोचिस्तान जे 16 क़ौमी ऐं 51 सूबाई तकनि ते पोलिंग सुभाणे थींदी। सिंध हुकूमत पारां 8 फरवरी ते रिथियल चूंडुनि जा फुल प्रूफ इंतज़ाम करण जी हिदायत। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि 3 सूबाई एपेक्स कमेटी जो इजलास। निगरान सूबाई वज़ीरनि, कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार, चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर फ़खर आलम, DG रेंजर्स, IG सिंध ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि जी शिरकत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त अग़वा जी वारदातुनि में क़बीलाई झेड़ा कंदड़ मुलविस आहिनि। उन करे क़बीलाई झेड़नि खे ख़तमु करण लाइ क़दम खंया वञनि। कोर कमांडर कराची चयो त सिंध जे समूरनि पोलिंगनि ते पाक फ़ौजी मुक़ररी मुकमल थी चुकी आहे। IMF PIA खे खानगाहनि जो प्लान मंज़ूर करे वरितो। ज़रियनि मूजिबि IMF इख़्तियारी इंसानिशकारी ऐं नाणे वारी वज़ारत जे अमलदारनि जूं ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। IMF चयो आहे त बैंकुनि खे PIA जो कर्ज़ ते व्याज जी अदायगी जो बार 1 साल खां वधीक अरसे लाइ न हुजे। PIA जी निजकारी 1 साल जे अरसे में करे कर्ज़ अदायगी जो प्लान जोड़ियो वेंदो। PIA जी निजकारी खां पोइ रोज़ वेलेट होटल ऐं PIA जे डेबिट सां कर्ज़ अदायगी जो प्लान जोड़ण जो इम्कान। ओगरा 1 जनवरी खां गैस जे अघनि में वाध करे छॾी। सुई सदरनि लाइ 8.57% ऐं सुई नादरनि लाइ 35.13% वाध कई वई। वाध ज़रिए 98 अरब रुपयनि जो खसारो पूरो कयो वेंदो। इसराइल जा वेशियाणा हमला जारी। यहूदी फ़ौज पनाहगीरनि ते बमबारी। 24 कलाकनि में वधीक 107 फ़लस्तीनी शहीद। रफ़ा ते हमले में सहाफ़ी सूदो 4 माण्हू शहीद थी विया। दीर अल-बला में हिकु गुदाम में पनाह वठंदड़ फ़लस्तीनियुनि खे बि निशानो बणायो वियो। 7 अक्टूबर खां हेल ताईं 27,585 माण्हू शहीद ऐं 67,000 खां वधीक ज़ख़्मी थी चुका। उत्तर गज़ा में वेड़ दौरान हिकु इसराइली फ़ौजी मारिजी वियो। इसराइली फ़ौज मूजिबि मारिजी वियल फ़ौज जो अंग 563 थी वियो।